You are Sana, I'm Sana, we are all Sana. Sana vara hi kantha. Sana vara kuch konta kan, we all do it. Let's do it together. Let's make this organization as strong as it can be. जेतोणीक शुरूआती सालन में कन्वेंशन जी का ख़ासि थीम न हूंदी हुई, पर इन जे बावजूद हर कन्वेंशन जो फोकस कंहिं न कंहिं मौज़ूअ ते ज़रूरु रहियो आहे। 1986 में डॉक्टर फेरोज़ लाइट द टार्च जे जज़्बे ऐं नारे सां हिननि कन्वेंशन्स जी बाक़ाइदा शुरूआत कई ऐं उन खां पोइ सना कन्वेंशन जी इहा रिवायत बणिजी वई त हिकु सेशन गेस्ट स्पीकर लाइ रखियो वेंदो। अॼु जो हीउ सेशन उन्हनि जोगियुनि जे नाले ते ई आहे, जंहिंजो नालो ऐं जिन जो कमु ॿुधी नाउमीदी उमेद में तब्दील थी वञे। इहे धरतीअ जा भाॻिया जिन जो मिशन आहे त सिंध जा सदियूं पुराणा सूर उमेदुनि में मटाइजनि। वाटर कार्ड 1991 इहा ॿी डॉक्यूमेंट आहे पाकिस्तान खां ठहण खां पोइ जी। उन में असांजे चइनी सूबनि जी रज़ामंदी शामिल आहे। एलोकेशन फॉर दी एग्ज़िस्टिंग कैनाल्स। हिन वक़्तु असांजा जेके चारई सूबा आहिनि उन में 36 मिलियन एकड़ आबादी आहे असांजे एग्ज़िस्टिंग कैनाल सिस्टम ते। उन लाइ कार्ड में 117.35 मिलियन एकड़ फीट एलोकेट कया विया आहिनि ऐं उन खे सूबनि में जेका आहे तक़सीम कयो वियो आहे सीज़न वाइज़। त शॉर्टेजिस में हिननि हिस्टोरिक यूज़ फार्मूला हिकिड़ी पंहिंजी कढी जंहिंजो अकाड में को ज़िक्र ई कोन्हे, अकाड में को मेंशन ई कोन्हे। सो उहा 99 खां वठी उहा फार्मूला हिननि हलाई, पहिरीं 94 में उहा फार्मूला जेका आहे सा साम्हूं आई, पर 99 खां वठी उनखे उन्हनि पंहिंजे मर्ज़ी ते इम्प्लीमेंट करणु शुरू करे ॾिनो। त इहो हिकु वॾी ज़्यादती थी ऐं उन फार्मूला मूजिबि शॉर्टेज में पंजाब पंहिंजे फुल शेयर्स खां बि वधीक पाणी थो खणे ऐं ॿिनि सूबनि खे तव्हां एग्ज़ेम्प्ट करे छॾियो त शॉर्टेज में सॼो जेको ॿार आहे सो हिकिड़े सूबे सिंध ते थो पए। टोटल शॉर्टेज ऑफ द होल कंट्री प्लस द एक्स्ट्रा वाटर विच पंजाब गेट्स ड्यूरिंग शॉर्टेजिस। जॾहिं 50% शॉर्टेज हो सिंध में, असांजो मक्सी साहिबु वेठो आहे, बलोच साहिबु वेठो आहे, तॾहिं बि मंगला डैम में 100 फुट खां वधीक नियरली 120 फीट पाणी स्टोर कयो वियो आहे। जेकॾहिं पाणी सरप्लस आहे त तव्हां भली त मंगला खे भरियो, भली तव्हां अप्रैल में भरियो, मई में भरियो, चवंदा अप्रैल मई में हुन में पाणी वधीक ईंदो आहे, पर उहो तॾहिं सरप्लस लिखिबो जॾहिं असांजी कैनाल्स जी रिक्वायरमेंट पूरी थी वञे। जे असांजी कैनाल्स जी रिक्वायरमेंट पूरी न आहे त न को मंगला भरिबो न को तरबेला भरिबो। त असांजे सिंध जो को बि पुरसाने हाल कोन्हे। अॻे जेकॾहिं सम्झो त किथे का रेलगाॾी ईअं थिड़ी पवंदी किरण त वॾी ॻाल्हि आहे, रुगो पटड़ी था हलंदी त मिनिस्टर इस्तीफ़ा ॾींदो। हींअर हज़ारे लखे खून पिया थियनि, माण्हू मर्डर पिया थियनि, अगवा पिया थियनि, कंहिंखे नोटिस ई कोन्हे। इहा असांजी बेहिसी जेकी आहे सो असांखे तमामु तबाह ऐं बर्बादु करे छॾियो आहे सिंध वारनि ख़ासि तौर ते, छाकाणि असांजो को धणी साईं कोन्हे। पंजाब तरक़ी ते आहे, पख्तूनख्वा वारा तरक़ी ते आहिनि, उहे सभु पाण में यूनाइटेड आहिनि। असां वटि यूनिटी कान्हे का। मां तव्हांखे मैसेज ॾियणु थो चाहियां की तव्हां बि हिकिड़ी शइ जी ओनरशिप वठो ऐं अडॉप्ट कयो, या थियो भले हुजे IBS अखर या हिकिड़ो ॻोठु हुजे या को प्रोजेक्ट हुजे, हिते हुजे या सिंध में हुजे, जिथे बि हुजे, यू मस्ट टेक ओनरशिप एंड प्राइड एंड अडॉप्ट इट। इन सिवा ॻाल्हाए हिते जॻी हणी, असांजे सिंधीअ में चवंदा आहियूं जॻी हणी कचहरी करे हलिया वेंदासीं, कुझु वसूल न थींदो। I think the thing is, when you want to make a difference, you can make a difference and you should make a difference. We are universities and they don't produce marketable products or marketable degrees or marketable students. But the chato jadi degree ta uthan unhan koi nokri nathi mile. We have to prove ourselves, you have to produce the proper students. What are the issues that we found when we went to these areas for the census? We found that there's 52% of poverty. They live below poverty.
They lack economic opportunities. They don't have any opportunities. Zamindar कर्ज नथो दे, middleman कर्ज नथो दे, आरती कर्ज नथो दे, money lender जो कर्ज is exploitative, so they don't have any opportunity. Even women don't have voices. They don't have voices in the politics. They don't have voices in any economic institutions. They don't have voices even social voices. Decision making में उन्हें जो कोई अख्तियार कोने. उन्हें ये धी जो मंगनों भी कोई फैसलो करे तो. Unappealing है. Lack of capital है. If they want even small amount of 5,000, they have to go and pledge their whatever asset that they would have. Otherwise, muscle. वो पे जो पान की bondage में भी जीता चले. Education is completely missing, particularly for their girls. Tribal conflict है, which affects the women most. Unavailability of employability skills. In a labor में जितने सिर्फ unskilled labor हो जाए उतने जगह कोई skill ना हो जाए तो उनके क्या employment को नहीं. They are not even cobblers, they are not even carpenters, they are not even plumbers. They are only street labor. They don't have even affordable services, health services, shelter and to the surprise, I have the cases that people do not have safe drinking water close to their houses. कॉलेज जिनखे 50 सालनि खां मथे थी चुका हुआ त उहो ई उन कॉलेज जी हैसियत में ई हो जंहिंमें पहिरीं साल में अचनि था स्टूडेंट दाख़िल थींदा 5 सालनि खां पोइ ॿिए गेट मां निकिरी वञनि था सिलसिलो बि हलियो का बि ग्रोथ कान हुई अदारे जी कंहिं क़िस्म जी का बि ग्रोथ कान हुई त उन खे कंहिं लेवल ताईं आणणो हो ऐं उन जे लाइ इहो ई तरीक़ो हो पाकिस्तान जे कल्चर जे हिसाब सां या एजुकेशन जे हवाले सां त उन खे जेसिताईं यूनिवर्सिटी जो दर्जो न मिलंदो तेसिताईं का बि उन दौर जी यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन ऐं हाणे जी हायर एजुकेशन कमीशन का बि फंड ॾियण लाइ तयारु कान्हे का मुख़्तसिरन इहो त उन जे नतीजे में हींअर 20 छोकिरा असांजा स्टूडेंट्स डॉक्टर्स यंग डॉक्टर्स इंग्लैंड में जिते मूं वञी उन्हनि सां MOU साइन कया 5 यूनिवर्सिटियुनि सां जंहिंमें UCL लंडन ऐं नोटिंगहम ऐं बर्मिंघम त उन में 20 छोकिरा PhD लाइ मोकिलियासीं जेके हाणे तक़रीबन मुकमल करे चुका आहिनि ऐं कुझु अचणु शुरू थी विया आहिनि वापसि लियाकत यूनिवर्सिटी में त इंशाअल्लाह उन सां काफ़ी फ़र्क़ु अची वेंदो. I hope to develop an event and a multimedia teaching tool which can bring together Sindhi Hindu and Sindhi Muslim youth. So growing up as a Sindhi Hindu youth in Dallas, Texas, for much of my childhood and my young adolescent life, I was, if not grossly unaware, completely oblivious to the large population of Sindhi Muslims that live in the United States. And I think it's really unfortunate that there's not much cross-cultural or cross-community dialogue between Sindhi Hindus and Sindhi Muslims in the United States. So there's this redundancy of resources and there's an overlap of cultural interest. सिंध अंग्रेज़नि जे फतह खां पोइ जो जेका पंहिंजी ख़ुदमुख़्तारी विञाई आहे त अॼु 4 तारीख़ ताईं हिन पूरे हेॾे ॼण त 1.5 सदी जो अरसो गुज़री वियो आहे. सिंध ख़ुदि सही माना में ट्रू सेंस में पंहिंजी सियासी ऐं क़ौमी ख़ुदमुख़्तारी जो हिकु ॾींहुं बि न ॾिठो आहे. दुनिया में का बि क़ौम ख़ुदमुख़्तारी खां सवाइ पंहिंजे बारे में फ़ैसिलनि करण जी मजाज़ हैसियत खां सवाइ तरक़ी करे सघे उसरी सघे जी सघे ऐं अॻिते वधी सघे इहो नामुमकिन आहे. इन करे सिंध जी जेका ख़ुदमुख़्तारी विञाइजी वई आहे जंहिंखे 100 साल थी विया आहिनि ऐं पाकिस्तान में रियासत में मार्शल लॉ लॻंदियूं हुजनि बज़ाहिर जमहूरियत ईंदी हुजे सियासी हुकूमतूं तब्दील थींदियूं हुजनि पर उन सां बुनियादी बैलेंस ऑफ पावर में का बि तब्दील नथी अचे. त मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो वॾो असांजो क़ौमी सियासत जो असांजो एज़ अ नेशन असांजा एज़ अ पीपल असांजे साम्हूं हिकिड़ो चैलेंज आहे त जेसि ताईं छाकाणि त क़ौमूं जेसि ताईं पंहिंजी सुञाण नथियूं मंज़िल तेसि ताईं क़ौमूं उहा सघ नथियूं हासिलु करे सघनि. इन करे सिंध जी क़ौमी ख़ुदमुख़्तारी जो हासिलु करणु उनखे माणणु असांजो क़ौमी तरह हिकिड़ो महवर हुअणु खपे. तालीमी ज़वाल आयो आहे उहो उन ज़वाल जे बारे में हर लेवल ते गौर करणु खपे. हायर एजुकेशन में वरी फ़र्क़ु आयो आहे टको पैसो फ़र्क़ु आयो आहे जीअं डॉक्टर साहिबु चयो पिए पर हेठि प्राइमरी ऐं सेकेंडरी तालीम जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे. त मुंहिंजे ख़्याल में असांखे बि पंहिंजी क़ौमी एजेंडा तौरु तालीम खे जीअं सर सैयद अहमद ख़ान चयो त तालीम तव्हांजी सियासत आहे त असांखे एजुकेशन खे बिल्कुलु ईअं हिकिड़े फैक्टर तौरु खणणो पवंदो उभारणो पवंदो. आइडियोलॉजिकल रिसेशन सिंध जी पॉलिटिक्स में आई आहे कॾहिं बि कोन आई. जेतिरो सिंधी मिडिल क्लास हींअर अपॉर्चुनिटीज़ थियो आहे कॾहिं कोन थियो. जेतिरो सिंधी दानिश्वर अदीब शाइर
डायरेक्शन लेस थियो आहे कॾहिं बि कोन थियो। असांखे पंहिंजे रवैयनि में तब्दीली आणणु पवंदी। असांखे जेके कॉस्मेटिक असांजो जेको डिस्कोर्स आहे ऐं असीं जेको पंहिंजी ॻाल्हियुनि में तमामु बहितर आहियूं, पर पंहिंजी प्रैक्टिस में असीं बि ओड़ा ई आहियूं जिन ते असीं तनक़ीद था कयूं। तंहिंजे करे आउं सम्झां थो त तब्दीली पाण खां शुरू थींदी। वतन खे आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार वतन बनाइण ऐं उन जदोजहद में पंहिंजो पाण खे अर्पे ऐं फना करे छॾण जे लाइ ही बेहद ज़रूरी आहे त उहे माण्हू जेके उन ॻाल्हि जा दावेदार आहिनि उहे पंहिंजो पाण खे उन बराह में फना करण जो हौसलो पैदा कनि। हीअ अमेरिका जी सरज़मीन ते सिंधी माण्हुनि जो हिकिड़ो कठ आहे। आउं सम्झां थो त 2-2.5 हज़ार सिंधी फैमिलियूं अमेरिका में रहनि थियूं। जेकॾहिं साल में हिकिड़ो ॾींहुं उहे सभु अमेरिकन सिंधी पंहिंजे हड़ा वड़ा भाड़ो भरे हिन सालाना कन्वेंशन में शरीक थियण जो हौसलो नथा धारे सघनि या हिकिड़ो ॾींहुं सिंधीअ नाले नथा करे सघनि, उहे सिंध खे ज़िंदा ऐं क़ाइमु रखण लाइ वधीक छा करे सघंदा? इहो कीअं मुमकिन आहे त असां सिंधी अमेरिका में वेठल ऐं हिते गॾु थियूं, सिंध खे यादि करण लाइ, पंहिंजी रूट्स खे यादि करण लाइ गॾु थियूं ऐं असां हिकु ॾींहुं बि सिंधी शलवार कमीज़ ऐं मथे ते सिंधी टोपी पाइण में फ़ख़्रु नथा महसूसु करियूं ऐं पोइ चऊं था त असां सिंध खे ज़िंदा रखंदासीं, ॿोली खे ज़िंदा रखंदासीं। इहो कीअं मुमकिन आहे? द सिंधी सभ्यता उसके दो निशानी है, ॿ निशानियूं आहिनि उन जूं जिन खे असांखे क़ाइमु रखिणो आहे। हिकु अंदरूनी निशानी आहे। अंदरूनी निशानी आहे त ख़ुदा जी पैदा कयल ख़ल्क़ सां मोहबत ऐं उन जी ख़िदमत। ॿी आहे ॿाहिरीं, सा आहे असांजी शानदार ॿोली। दिस सिंधियत ऑफ विच आई हैव गिवन यू द टू वर्च्यूज़ is not worth living for unless it is worth dying for. बहादुरीअ सां उन निशानियुनि जी परदाख़्त कंदासीं, कॾहिं बि उन्हनि खे दाग़ी या फिको थियणु न ॾींदासीं। ऐं दोस्तो, कहिड़ी बि मुसीबत साम्हूं अचे, कहिड़ी बि ताक़त साम्हूं अचे, उन जो पंहिंजे खून सां, पंहिंजी रत वहाए उन जो मुक़ाबिलो कंदासीं ऐं उनखे पराजित कंदासीं। The essence of Sindhiyat is secularism. I am a secularist. As I said, I respect religions. But the trouble is that religion has always been in conflict with science. Science poses questions which cannot be answered. But religion gives you answers which cannot be questioned. ह्यूस्टन में सिंधी कम्युनिटी तरफ़ां शुरू कयल सिंधी रेडियो प्रोग्राम सिंध संगीत जी वेबसाइट लॉन्च कई वई। इंट्रोड्यूस करणु चाहियां पई दरख्शां खे। ऐं जीअं त काफ़ी दोस्तनि खे ख़बर नाहे, मां अपडेट कंदी हलां त साल पहिरियां खां सिंध संगीत जे नाले सां असां हिते ह्यूस्टन में सिंधी प्रोग्राम शुरू कयो, जेको टोटली कम्युनिटी कंट्रीब्यूशन सां ऐं कम्युनिटी जो जेको आहे सो इनिशिएटिव रहियो। ऐं कम्युनिटी हर हवाले सां न सिर्फ़ु फाइनेंशियल बल्कि जेको बि हुनजो म्यूज़िक वग़ैरह जो आहे कलेक्शन आहे उन में कंट्रीब्यूट करे थी। ऐं साल खां मथे थी वियो आहे इहो प्रोग्राम हले थो। हे अदबी ज़ोक़ रखंदड़ मेड़ाको आहे त ह्यूस्टन जी कम्युनिटी, सिंधी कम्युनिटी बि का अदबी ज़ोक़ में पुठिते कान्हे। कन्वेंशन जे दौरान साना जी नई वेबसाइट खे बि लॉन्च कयो वियो ऐं उन ते हिकु बहितरीनु प्रेज़ेंटेशन सां गॾोगॾु उन जे इंटरएक्टिव हुजण ते उन जी वज़ाहत कई वई। Here's the new face of the site.
To make it user friendly, easy to be navigated. Yeah. On the right side, saje paase, you can see the news and the events section. So along with that, we have also the banner, the prominent news. सवाल इहो उभिरे थो त नॉर्थ अमेरिका में रहंदड़ हिन बाशऊर तबिके जी ऑर्गेनाइज़ेशन सिंध ऐं सिंधी सक़ाफ़त जे फहिलाउ ऐं बका लाइ मुस्तक़बिल में छा लाइ अमल रखे थी। उन ते साना जे मौजूदा सदर मोहतरम वलीद शेख जा वीचार कुझु हिन रीत हुया। सना जी इर्तिक़ा जेका आहे सा पोयनि 6 सालनि खां कहिड़े सिलसिले में कीअं हले थी पई, पर हाणे जे कुझु करे सघियासीं, सना कुझु करे सघे थी, त तव्हां अॼु जो कन्वेंशन ॾिठो त इहो कन्वेंशन मुंहिंजे ख़्याल में तारीख़ी रहंदो, इन करे जो मुंहिंजे ख़्याल में अॼु जेका आहे सा असांजो सना जो यूथ जेको आहे सो रिस्पॉन्सिबिलिटी वठण लाइ तयारु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में नई जनरेशन जेके सिंधी ॿार हिते पैदा थिया आहिनि ऐं अमेरिकन सिंधीज़ जंहिंखे चऊं था, जिन जी हाणे सेकेंड लैंग्वेज सिंधी थी वई आहे, फर्स्ट लैंग्वेज इंग्लिश आहे, चाहियूं था त इहे ॿार जेके आहिनि से सना जो फ्यूचर आहिनि ऐं इहे ॿार जेके आहिनि से सना खे अॻियां वठी हलंदा। ऐं जे इहो करे सघे सना पोयनि 2-3 सालनि में, 4 सालनि में, 5 सालनि में इन्हनि खे लीडरशिप इन्हनि जे हवाले करे सघे त इहा वॾी अचीवमेंट थींदी। ऐं उन सां गॾु सिंध जा ही हॾ ॾोखी पंहिंजे धरती धणियुनि जी इहा उमेद त दुनिया जे हिन फर्स्ट क्लास मुल्क में रहंदे सिंधी सिंध जी समाजी मुआशी ऐं इंसानी मामलनि में कहिड़ो किरदारु अदा करे सघनि था, उनखे कंहिं हद ताईं ऐं केतिरी मोट ॾियनि था, उन ते ॻाल्हाईंदे सना जे अॻूणे सदर मोहतरम अज़ीज़ नारे जे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार हिन रीत कयो। सना जो बैकग्राउंड आहे, सना जॾहिं ठही हुई उहा ठही इन बुनियाद ते हुई जो सिंध में या उन वक़्तु पाकिस्तान में जेके तारीख़ी तरह सां ज़ुल्म पे थिया, जॾहिं MRD जी मूवमेंट उते हली हुई ऐं हिते जे माण्हुनि बि इहो सोचियो त असां पंहिंजो पाण खे कीअं ॻंढियूं उते जे माण्हुनि सां, ऐं उते जेके ज़ुल्म थियनि था पिया, हिकिड़ी आमिरियत हुई उन वक़्तु फ़ौजी आमिरियत हुई, त उहा जेका आम माण्हुनि ते जेके गोलियूं पिया हलाइनि ऐं उन्हनि ते ज़ुल्म पिया कनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु बैनुल अक़वामी प्लेटफॉर्म ते असां पंहिंजो आवाज़ु उथारियूं। त ठीकु आहे, जेका सना आहे उहा सिंधियुनि जी तंज़ीम आहे, जेके अमेरिका ऐं कैनेडा में, उत्तर अमेरिका में जेके सिंधी रहनि था उन्हनि जी हिकिड़ी तंज़ीम आहे। उन जो कारज समाजी बि आहे ऐं हिक ॿिए उन्हनि खे हिकु प्लेटफॉर्म ॾियण जो बि आहे त जीअं उहे हिकु जाइ ते गॾिजनि ऐं उनजी सोशल नेटवर्किंग थिए। पर उन सां गॾु जेके ह्यूमन राइट्स इशू आहिनि, असां NGO, असां नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन आहियूं असां, ऐं असांजो नॉन पॉलिटिकल इन हिसाब सां आहियूं त असांजो कंहिं बि सियासी पार्टीअ सां सिधो वास्तो न आहे। समाजी बि आहे, सक़ाफ़ती बि आहे ऐं ॿोलीअ जो बि आहे मुहबत। हिते जेके ॿाहिरि माण्हू रहनि था उन्हनि जो जेको ईंदड़ नसुल आहिनि उन्हनि खे पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे धरतीअ सां ॻंढिणो आहे। पर उन सां गॾु जेके जंहिं धरतीअ मां असां आया आहियूं ऐं जिते हिते जे माण्हुनि जा अञा मिट माइट उते आहिनि, उन्हनि ते सिधो सो असरु थिए थो जेके उते जो हालतूं आहिनि। उन करे उते जे हालतुनि ते बि असांजी नज़र आहे ऐं उन्हनि जे लाइ बि असांजो रद अमल रिएक्शन थिए थो। सना जी लीडरशिप अॻियां हिकु वॾो सुवालु आहे त छा अमरीकी नज़ाद आईंदा पीढ़ी सना खे टेक ओवर करण लाइ तयारु आहे। उन ते सना जी लीडरशिप नई पीढ़ीअ में न सिर्फ़ मुकमिल एतमाद रखे थी बल्कि पुरउमीद पिणु आहे। आउं सम्झां थो फ्यूचर सना जो आहे, असां जे हींअर सना सम्झो त सेकेंड जनरेशन जे हवाले थियण जो प्रोसेस शुरू थियो आहे। जेके बि हिते सिंधी जिन 1983 में सना ठाही उहे फर्स्ट जनरेशन जा हुआ, जिन जो हिसो असां बि आहियूं। ऐं हाणे हिकिड़ो प्रोसेस मुंतक़िली जो शुरू थियो आहे त जेके हिते ॿार पैदा थिया आहिनि असांजा, उन्हनि जे हवाले सना थींदी। ऐं सम्झां थो त उन्हनि ॿारनि में असांखां वधीक विज़न आहे हितां जे हवाले सां, ऐं हुननि खे बि उहो दर्द पंहिंजे पेरेंट्स जे तालीम जे करे सिंध लाइ आहे। सोशल ऑर्गेनाइज़ेशन जे हिसाब सां इहो चई नथो सघे त सना जो कमु ख़तमु थियो, इहो त हमेशह रहंदो। ऐं जीअं जीअं असांजे अॻियां नवां चैलेंजिस ईंदा,
नयूं ॻाल्हियूं ईंदियूं, सिंध जा हालात चेंज थींदा, सिंधियुनि जी पॉपुलेशन हिते वधंदी, तीअं तीअं असांजे अॻियां घणा चैलेंजिस ईंदा ऐं असां उनखे मुंहुं ॾींदासीं। हिन वक़्तु ख़ासि करे असांजो ध्यानु आहे त नई जनरेशन जेका सिंधियुनि जी आहे उन्हनि खे मिलायो वञे। उन हिसाब सां सना जी हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे सिंध यूथ एसोसिएशन, जेका सना जे नौजवाननि जी आहे, जिन्हनि परफॉर्मेंस बि ॾिठो ऐं तमामु सुठो परफॉर्मेंस हो। असांजी पूरी कोशिशि इहा आहे त नई सिंधियुनि खे जेका नई टही आहे उनखे नेटवर्क करे उन्हनि खे पाण में मिलाइजे, उन्हनि जी वाक़फ़ियत कजे, उनखे सिंध सां रोशनास कराइजे, उनखे सिंधी ज़बान सां रोशनास कराइजे, उनखे ॿुधाइजे त हुननि जी हेरिडिटी छा आहे, हू किथां आया, हुननि जा रूट्स कहिड़ा आहिनि। तंज़ीमी हवाले सां साना जो सभ खां वॾे में वॾो चैलेंज कहिड़ो आहे, उन ते ॻाल्हाईंदे मज़हर लाखी चयो, हक़ीक़त में घणा असांजा दोस्त मेजॉरिटी उहो सम्झे थी त हिते जेको आहे हीअ ऑर्गेनाइज़ेशन जेकी आहे सो उन्हनि जे कंसेप्ट में अञा ताईं सिंधी आहे, सिंध जी एरिया, सिंध जी जोग्राफी, हालांकि हीअ साना कवर केतिरी एरिया थी करे उन जो माण्हुनि खे तमामु घटि अंदाज़ो आहे। उहो तव्हां ईअं ई सम्झी सघो था त ही नॉर्थ अमेरिका आहे। नॉर्थ अमेरिका जी एरिया खे जेकॾहिं तव्हां वठंदव त तव्हांखे उन में अफ़गानिस्तान, पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश, चाइना, सेंट्रल एशिया, माना त साना इन एरिया खे कवर करण जी कोशिशि थी करे। हिते सिंधी तमामु स्केटर्ड आहिनि। साना जो बुनियादु जेको आहे कंसेप्ट उहा आहे डेमोक्रेसी ऐं ट्रांसपेरेंसी। त कोशिशि इहा ई आहे त असां सभिनी नॉर्थ अमेरिकन सिंधियुनि ताईं पहुचूं, त असां सिंधियुनि जी अञा एपिथी हिते जारी आहे, उहा अञा त इहो सम्झी कोन था सघनि त बाबा हर को माण्हू हिन डेमोक्रेटिक ऑर्गेनाइज़ेशन में जेसीं ताईं पाण कंट्रीब्यूट न कंदो तेसीं ताईं अॻिते असां वधी कोन सघंदासीं। ऐं इहो जेको असां डिपेंडेंट आहे त जेकॾहिं साना केतिरो थी वधे हर मेंबर ते उहो डिपेंडेंट आहे, ॿिनि टिनि जे लाइ डिपेंडेंट कान्हे। हिकिड़ी ट्रांसपेरेंट ऑर्गेनाइज़ेशन आहिनि, लिमिटेड फंड्स आहिनि ऐं कोशिशि असांजी इहा ई आहे त डेमोक्रेटिक ऐं ओपन रखूं ऐं सिंधी घटि में घटि हिकिड़ी शइ ते हिते यूनाइट थियनि, उहे आहिनि डेमोक्रेटिक वैल्यूज़।